मुजस्सिम किरदार अदा कयो जिन कल न सिर्फ असां खां वाइदा वही वरिता पर पंहिंजी बि उन्हनि वॾी सीरत कई उमेदनि जी आदर्शनि जी ऐं उन खां पोइ हुननि जेके बि पंहिंजी सलाहियतूं या कैपेबिलिटीज़ हुयूं उहे बि सीड़ायूं हड़ो मड़ो सभु कुझु पर माण्हू आहे इंसान आहे ही कुझु वॾो साइकोलॉजी जो मसइलो आहे नफ़्सियात जो मामिलो आहे त माण्हू रहे छो थो माण्हू फ्रस्ट्रेट छो थो थिए माण्हू मुख़्तलिफ़ जेके आहिनि से जेके डिज़ीज़ आहिनि मेंटली या ज़हनी जेके आहिनि उन्हनि जो वक़्तु छो थो बणिजे इहो हिकिड़ो जुदा बहस आहे त हिकिड़ो रबियो थिए थो मैकेनिकल माण्हू नथो छो या माण्हू जेके आहिनि से कल्ह जा माण्हू जेके आहिनि कल्ह जा किरदार जेके आहिनि जिन ते असीं एतमाद करे सघूं पिया जेके असांजा साथी बणिजी सघनि पिया उहे अॼु ईअं रियां थिया थी विया ईअं बेगाना बणिजी विया किन काथे वञी जेको आहे सो पंहिंजो तफ़्स ॻोल्हियो किन किथे वञी पंहिंजो बचाव ॻोल्हियो हिकिड़ो अजीब ऐं हिकिड़ो ॾिघो तवील सिलसिलो हली पियो फ्रस्ट्रेशन जो एलिनेशन जो बेगानगी जो पर उन जे बावजूद बि कुझु माण्हू कुझु किरदार अहिड़ा बाक़ी आहिनि जिन अॼु बि पाण मोखायो आहे अॼु बि पंहिंजनि उसूलनि आदर्शनि ते यकीन सां बल्कि तख़लीक़ी ऐं नए सूरत खे नए अंदाज़ में सम्झण सां अॼु उहे मौजूदु आहिनि तंहिंजे करे मां सम्झां थो त उहो असांखे उत्साह बि मिले थो इंस्पिरेशन बि मिले थी ऐं असीं उन्हनि जो कुझु तसलसल आहियूं त दोस्तो सभ खां पहिरियां सम्झणो इहो पवंदो इस्तिहसाल जेको आहे जंहिंखे अंग्रेज़ी में एक्सप्लॉइटेशन था चऊं उनजो बुनियाद थी वियो या उनजा मोटिवेशन जेके हा सबब जेके हा उहे कहिड़ा हा आया उहे कुदरती फितरी हुया या हलंदे हलंदे इंसानी तारीख़ जे हिकु ख़ासि मरहले में इंसानी तारीख़ जे हिकु ख़ासि दौर में उहे सबब क्रिएट थिया पैदा थिया ऐं इस्तिहसाल जो बुनियाद पियो या उहो सॼो सिलसिलो जेको हो नेचुरल हो ही हिकिड़ो वॾो बहस आहे मां सम्झंदुसि या पाण असीं सभु सम्झूं था जेके बि सूझबूझ रखूं था जिन जो बि थोरो घणो परसेप्शन आहे इदराक आहे त महिनत जूं टे वॾियूं विरासतूं थियूं हिन वक़्तु छाकाणि त असीं इंसानी तारीख़ उन्हनि जे फेरनि उन्हनि जे तब्दीलियुनि खे सम्झी तॾहिं था सघूं जॾहिं असां वटि लेबर जो रोल जेको आहे महिनत जो रोल जेको आहे उनजी पूरी मुतवाज़न जेका आहे ॼाण या स्टडी हूंदी न त न सम्झी सघंदासीं उन हवाले सां पहिरियों दफ़ो गलेबान जेके पंहिंजे कबीले खां जिस्मानी तौर ते गलेबान जेको आहे जिन जा जेके कंध ड्रिघा हुजनि उहे पंहिंजे कबीले खां इन बुनियाद ते जुदा थिया महिनत जे हवाले सां त जीअं त हुननि जा कंध बि ड्रिघा आहिनि ऐं जिस्मानी तौर ते बि हू भड़ आहिनि मज़बूत आहिनि तंहिंजे करे मेहनत जेका मुश्तका थिए थी उन मां जेको बचे थो एक्स्ट्रा या इज़ाफ़ी उहो उन्हनि खे मिलणु खपे इहो हुनजो क्लेम ऐं उहो क्लेम जेको आहे सो हुननि हिकु ख़ासि टाइम ताईं त हिकु हिदायत जे बुनियाद ते
ऐं तबलीग जे बुनियाद ते पंहिंजे कबीले खे या उन ॾांहुं रुजू कयो, पर हिकिड़ो ख़ासि मराल आयो जंहिंजे बुनियाद ते जबरी तौर ते उहे जेके गलेवान हुआ या उहे जेको माण्हू जो उन कबीले जो हिकिड़ो ख़ासि जेको हिसो हो, ताक़तवर हिसो जेको हो, उन कोन शुरू कयो। इहा पहिरीं तक़सीम जी महिनत थी, महिनत जी पहिरीं विरासत हुई। ऐं जंहिं ॾींहुं पहिरियों दफ़ो महिनत विराही आहे उन्हनि जी इस्तफ़ाल जो बुनियाद थियो आहे। न त पहिरियां जेको असांजे ॼाण में या जेका कम्युनिस्ट स्टडी आहे उहा जेका असांखे ॿुधाए थी त 5 दौर जेको प्रीमेटिव कम्युनल सिस्टम जिते महिनत जो तस्वर बि मुश्तरका हो ऐं प्रोडक्शन जेका हुई, पैदावार जेका हुई, उनजी विरासत बि जेका है मुश्तरका ऐं गॾियल हुई। नतीजे में कोई वॾो फसाद कोन हो, का बि शिकायत कंहिंखे कोन हुई को बि अहिड़ी पुरज़ोराई कोन हुई, छो त उहा ज़रूरत ई कोन हुई कंहिंखे त हू कंहिंजो या कंहिं पंहिंजे जेको आहे सो दोस्त जो या कंहिंजे पंहिंजे पाड़े जो या पंहिंजे घर जे कंहिं माण्हू जो इस्तफ़साल करे, या ज़रूरत ई न, छो त ज़रूरत इस्तफ़साल जो बुनियाद जो। पर पहिरियों दफ़ो जॾहिं इहो सिलसिलो वधियो त उन वक़्तु इस्तफ़साल जी पहिरीं सिर या पहिरियों पथर जेको आहे पढ़ी चुको ऐं इहो सिलसिलो अॻिते वधियो ऐं जीअं जीअं वधंदो रहियो तीअं तीअं वरी ॿी हिकिड़ी वॾी महिनत जी तक़सीम थी जेका दस्तकारी यानी हथ जो हुनर जेको हो, हैंडीक्राफ्ट जेको हो, उनजी एग्रीकल्चर खां जेको आहे सो विरासत थी, यानी हथ जे हुनर जी ज़राअत खां डिवीजन थी। इहो ॿी वॾी तक़सीम इस्तफ़साल हिते अञा वधीक मेचूर थी आहे। टीं वॾी तक़सीम जेका हुई उहा हुई जिस्मानी महिनत खां ज़हनी महिनत जी बेगानी। ही 3 दौर हुआ महिनत जा। अच्छा, आख़िरी दौर में तमदुन जो बुनियाद थियो। तमदुन ऐं तहज़ीब या सकाफ़त में हिकिड़ो फ़र्क़ु हुजणु खपे। आम कॉमन सेंस में असां वटि उनखे प्रैक्टिकल अंदाज में या सही ॼाण न हुजण जे करे ग़लति सलत जेका आहे सा उनखे टोड़ियो मरोड़ियो वेंदो आहे ऐं उनखे हम माना में वरितो वेंदो आहे त तमदुन, तहज़ीब या सकाफ़त इहे साॻियूं ॻाल्हियूं आहिनि, पर इन्हनि में बुनियादी फ़र्क़ु आहे। तहज़ीब ॻोठाणी मइशत खे या ॻोठाणी कल्चर खे कवर करे पई, यानी उहो तस्वर जेको इंसानी तख़लीक़ जो उहो बामक़सद तस्वर हो जंहिंजे बुनियाद ते तहज़ीब जो बुनियाद थियो। यानी तहज़ीब चइबो ई उनखे आहे जेको इंसान जो बामक़सद तख़लीक़ सफ़र। पहिरियां तहज़ीब जेको बुनियादी गुण हो, इन खां अवल जेकर ईअं हुजे हा त पोइ जानवरनि जी बि तहज़ीब हुजे हा। जेकर ईअं हुजे हा त हयाती सिर्फ़ु इंसान में कोन्हे, हयाती जो वसी क्राइटेरिया आहे ऐं उन्हनि वटि बि तहज़ीब या सकाफ़त जो जेको आहे तस्वर या उहा शक्ति हासिल करे वठनि हा जेका इंसान कई। पर न, इंसान वटि गॾियल महिनत जो जेको तस्वर हो जंहिंजे बुनियाद ते हुन पहिरियों दफ़ो सिविलाइज़ेशन जो बुनियाद रखियो, न त मुहज़म न पियो थी सघे। हाणे सवाल आहे त इहो इंसिडेंट हो या ज़रूरत हो। असां था चऊं या कम्युनिस्ट असांखे चए त इहो इंसिडेंट हो, यानी पहिरियों दफ़ो इंसान जा हथ जॾहिं आज़ाद थिया ऐं उफ़क़ी हालत में आयो त उन्हनि जे महिनत खे आज़ाद करे छॾियो। न त जानवर बि महिनत थो करे, हीअं तव्हां ॾिसो त रोज़मर्रा जो या गुज़र सफ़र जेको आहे उहो जानवर बि करे थो, पर जानवर वटि महिनत जो इनफ़रादी तस्वर आहे। माखीअ जी मख खां वठी वेंदे कुते ॿिले ताईं, बांदर ताईं, सभिनी में महिनत जो जेका आहे न का हल्की फुल्की सादी जेका आहे पैना महीना मौजूदु आहे, पर उहा इनफ़रादी आहे।
इंसान जॾहिं माण्हू पैदा वधियो, इंसान जॾहिं तहज़ीब ॾांहुं वधियो, इंसान जॾहिं तमदन ॾांहुं वधियो, त उनजो बुनियादु जेको आहे उहो कलेक्टिव लेबर थी, गॾियल महिनत जो तस्वुरु ऐं गॾियल पैदावार जो तस्वुरु। इहे इंसान जे मुहज़फ़णे जा या इंसान जे माण्हू जा तारीख़ी मोटिवेशन या मुहक़ात आहिनि। हिकिड़ी फेनामेना इहा आहे। इन खां पोइ जीअं जीअं मुआशिरो अॻिते वधियो, छॾियूं था असीं जेको आहे सो खणी ड्रैग खे, छाकाणि त मां सम्झां थो तव्हांजी ज़रूरत खे बि ऐं तव्हांजे वक़्त जो बि ख़्यालु आहे। डॉक्टर साहब जन अची रहिया आहिनि ऐं असां मूंखे कुझु तजुर्बो हुयो त डॉक्टर साहब खे घणे वक़्त खां पोइ जेको आहे सो फेस टू फेस ॿुधिजे, पोइ पहिरियां त दुख थियो, पर हाणे वरी उन दुख में उहा घटिताई थी आहे, ख़ुशीअ में जेका आहे त इज़ाफ़ो थियो आहे। डॉक्टर साहब चयो महिरबानी डॉक्टर साहब। डॉक्टर साहब जो बची आहे साईं जन पाण में दोस्त बि प्यारा बि। डॉक्टर साहब अची वियो आहे, हुन पाण ई हलो कयो आहे डॉक्टर साहब जन खे। तव्हां साम्हूं वेठा, मां सिंधी अदबी संगत शाखा डोगरी तरफ़ां डॉक्टर अरबाब फावर साहब जिनके गुज़ारिश थो कयां स्टेज तरफ़ अचनि, लेक्चर पंहिंजो शुरू कनि। साॻियो ई मौज़ू, साॻियो ई माण्हू डॉक्टर अरबाब फावर, कम्युनिज़म माज़ी हाल मुस्तक़बिल, जंहिं ते लेक्चर ॾियणु फरमाईंदा डॉक्टर अरबाब फावर साहब। बस इहो तमदन ते पता महिनत जो माण्हू मिड़े टाइम ते पहुचे। असां सिंधी माण्हू आहियूं जो टाइम जो क़दुरु मिड़े कुझु घटि कंदा आहियूं, पर पोइ बि जेका कोशिशि जे बावजूद बि कुझु जेका आहे ग़लतफ़हमी जे करे थोरी देरि थी वई आहे। असांजे दोस्त जबार साहब मुंहिंजे ख़्याल में काफ़ी कुझु अव्हांखे ॿुधायो हूंदो, हाणे देरि बि काफ़ी थी वई आहे। जेके बि कुझु ॿ चारि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि हिन सिलसिले में उहो मां अव्हांजे आॾो कुझु बयानु कंदुसि। हालांकि दोस्तनि जेको वरी मौज़ू रखियो आहे उहो एॾो त वॾो आहे, उन ते अलाए केतिरा किताब लिखिजी चुका आहिनि। कम्युनिज़म जो साईं माज़ी हाल ऐं वरी मुस्तक़बिल, माज़ीअ जे लाइ अलाए केतिरा लिखियल आहिनि किताब। हाणे उन्हनि खे जेको आहे हिकिड़े कलाक में या सवा कलाक या 45 मिंटनि में उन कलाक में तय करणु इहो काफ़ी जेको मुश्किल आहे। पोइ बि जेतिरो मुख़्तसिर थी सघंदो, अंग्रेजी जो हिकिड़ो ॾाढो सुठो लफ़्ज़ आहे क्रिसाइज़। क्रिसाइज़ जो मतिलबु हूंदो आहे थोरो बि ऐं जामे बि, जीअं ॻाल्हि जेका सम्झ में अची वञे, तत्व उनजो सॼो अची वञे।
मुझे ख्याल में इनके थोड़ा प्रिसाइज करण की जो कोशिश काफ़ी लाभ करे कम्युनिज्म जो माजी मुस्तकबिल था कम्युनिज्म पंहिंजे माज़ीअ में यानी जॾहिं फिक्री तौर ते कार्ल मार्क्स उनखे पेश कयो हाणे इहा हिकिड़ी कोन्हे मार्क्स उनखे फिक्री तौर ते त पेश कयो पर कम्युनिज्म जे लाइ जेके मादी हालतूं हुयूं हुनजे पेश थियण लाइ जेकी ज़रूरतूं हुयूं घुर्जूं जेके हुयूं असल सबब जेको आहे जंहिंजे करे कम्युनिज्म पेश थिए उहे मादी तौर ते तारीख़ी तौर ते ॼण मार्क्स खां अॻु में उहे सभई हालतूं पेश थी चुकियूं हुयूं हर वॾो माण्हू जेको मां तारीख़ में सम्झो था त हीउ अज़ीम इंसानु आहे उन अज़ीम इंसान जी अज़मत सिर्फ़ु हिकिड़ी हूंदी आहे उहा पंहिंजे दौर जो हालतुनि जो सही इदराक रखे सही सोच ऐं सम्झ रखे थी पई ऐं उहा शख़्सियत इहो सम्झे थी पई त अॻिते हालतूं इन्हनि हालतुनि जी बुनियाद ते इन जो अॻिते जो रुख या बहिकरो कहिड़ो थींदो जेकॾहिं उहा शख़्सियत इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झी थी वञे पई उन हिसाब सां कुझु अमल थी करे पई कुझु सोसाइटी जे बहितरीअ जे लाइ पंहिंजी ज़हनी का काविश करे थी पई त असां हक़ीक़त में अज़ीम शख़्सियत या अज़ीम हस्ती उनखे चवंदा आहियूं पोइ उहे पैगम्बर हुजनि वली हुजनि सियासतदान हुजनि जनरल हुजनि उस्ताद हुजनि या जेका साइंसदान हुजनि केर बि हुजनि पर उन्हनि जी अज़मत सिर्फ़ु इन हिकिड़ी ॻाल्हि में आहे त पंहिंजे दौर जे मौजूदु मारूज़ी हालतुनि खे मादी हालतुनि खे उहे सम्झी वठंदा आहिनि ऐं उन हिसाब सां हू अॻिते जी का वाट ॾसींदा त भली हिन ते जेकॾहिं हली पवंदो तव्हांजी भलाई थींदी अव्हांखे का जन्नत मिलंदी या अव्हां जेको निर्माण थींदो या असां माशरो अहिड़ो क़ाइमु करे वठंदासीं जंहिंमें तबक़ाती इस्तेसाल वग़ैरह न हूंदी इहा हूंदी आहे अज़ीम हस्ती या तारीख़ जी अज़ीम शख़्सियत त मार्क्स जे हिसाब सां जेकॾहिं ॾिसंदासीं मार्क्सिज़म जे हिसाब सां या कम्युनिज़म जंहिंखे चइजे थो पियो उन हिसाब सां जेकॾहिं असां ॾिसंदासीं त कम्युनिज़म जे लाइ जेकी बि मादी हालतूं हुयूं उहे अॻुवाटी तय थी चुकियूं हुयूं मार्क्स छा कयो त उन्हनि मादी हालतुनि खे पंहिंजे फ़िक्रत जी रोशनीअ में पंहिंजे इल्मु ऐं अक़ल जे उन रोशनीअ में पंहिंजे दाहब जे आधार ते उनखे हिकिड़ो आवाम ज़्यादो मरबूत शकिल में हिकिड़ी जेका बहितर शकिल में सम्झण जहिड़ी शकिल में जेके अॻे हालतूं खिड़ल फखिड़ियल हिते हुते कुझु हुयूं हुननि खे रलाए गॾाए जोड़ जख करे हुनजी ठीकु ठाक नमूने सां हिन टेबल वांगुरु संवारे असांखे ॾाढो पेश कयो इन जे करे मार्क्स जेको आहे उहो हिकिड़ो अज़ीम इंसान या अज़ीम शख़्स कम्युनिज़म जी जेके मादी हालतूं हुयूं जन उन टाइम में कम्युनिज़म खे फिक्री तौर ते जनमु ॾिनो उहे खे टे चारि ॻाल्हियूं आहिनि तमामु घणियूं वॾियूं ॻाल्हियूं बि न आहिनि मसलन उन दौर ताईं जेका बि साइंस जी तरक़ी थी हुई हाणे साइंस जी तरक़ी में ॾिसंदो त असां शुरू साइंस खां वठी हिन वक़्तु ताईं जी साइंस में तक़रीबन 2 रुझान रहिया हिकिड़ो रुझान कहिड़ो रहियो आहे त हीअ सॼी काइनात जेका आहे हीउ सॼो वायुमंडल जेको आहे हीउ सॼो हेॾो वॾो मांडाण जेको आहे इन जे ठाहिण जे पुठियां का क़ुवत आहे सुपर नेचुरल जंहिंखे चइजे जेका माबादिल तवैया या मावराई का क़ुवत आहे या इहा जीअं काइनात आहे इहा असल खां ईअं ई आहे ऐं असल अबद ताईं जेका उहा ईअं रहंदी आहे इहो हिकिड़ो बुनियादी सुवालु जेको आहे फ़लसफ़े जो रहियो आहे पियो त हीअ काइनात छा आहे हुनजो निज़ाम छा आहे कॾहिं हुनजी शुरूआति थी आहे का हुनजी पुॼाणी बि आहे या न आहे इनखे पुठियां तकलीफ़ करण में का क़ुवत आहे या इहा पंहिंजे हिसाब सां वजूद में आई आहे इन ते ॿ हिकिड़ा जेके आहिनि ख़्याल या तसवर रहिया आहिनि माना हिन काइनात खे फ़लसफ़ियाना नमूने सां सम्झण जे लाइ हिकिड़ो जेको ख़्यालु आहे हिकिड़ो जेको तसवर आहे हिकिड़ो फ़लसफ़े जो जेको हिकिड़ो रुख आहे हुन जो चवणु इहो आहे त हिन काइनात जे पुठियां हिन जी तकलीफ़ जे पुठियां जीअं आमतौर ते हिकिड़ो आम मिसाल जी ॻाल्हि अदा हीअ टेबल जेका असांजे साम्हूं पई आहे असां हिन जो ठाहींदड़ त ॾिठो कोन्हे पर ज़रूरु त हिनखे ठाही आहे कंहिंजे करे इहा हिते ई मौजूदु आहे
वो ठाहींदड़ वारो यानी ख़ालिक या तख़लीक़ कंदड़ वारो जेको आहे उहो हिकिड़ो चवंदा आहे इच्छा इहा आहे तसवुराती ॻाल्हि इहा आहे हिकिड़ी ख़्याली ॻाल्हि उहो ॾिसो कंहिं बि कोन्हे गुरू को इहो पंहिंजे मंतक सां चवनि था पिया त हिन जो पुछां खां कंदड़ शख़्स आहे जेकॾहिं सिर्फ़ु तख़लीक़ जे हिन सवाल खे तख़लीक़ जे हिन मंतक खे अॻिते माण्हू वधाइणो वञे त हर जेका शइ असांजे साम्हूं आहे उन जो कोई न कोई ख़ालिक हूंदो पुछां त पोइ ख़ालिक जो बि ख़ालिक हूंदो पोइ वरी ख़ालिक जो बि ख़ालिक हूंदो उन ख़ालिक जे हिसाब सां जेका ॻाल्हि खे अॻिते माण्हू वधाइणो वेंदो उहो सिलसिलो हलंदो रहंदो ऐं किथे जो हाणे इहे हुआ जेके इहो पिया चवनि त हिन जे पुठियां हिकिड़ो को आहे तसवुरु आहे को ख़्यालु आहे उन्हनि खे आमतौर ते फ़लसफ़ा ज़बान में असां तसवुरियत पसंदि तसवुर पसंदि ख़्याल परस्त फ़लसूफ़ जेके चवंदा आहियूं हाणे इंसानियत जी इर्तिका जेका थी आहे उनखे तक़रीबन 30 लख साल थी विया इन 30 लख थोरो ई ज़मानो अहिड़ो आहे जंहिंमें इहे ख़्याल परस्ती पैदा थी आहे उन खां अॻु में का ख़्याल परस्ती न हुई अॼु खां फ़र्ज़ु कयो 10,000 साल अॻु में जेके इंसान हुआ उहे मादी हालतुनि खे हिननि शयुनि खे काइनात खे जंहिं नमूने सां इहा आहे उनखे उन नमूने सां ई ॾिसंदा हुआ पोइ जी जेका साइंस जेका जदीद दौर जी साइंस जेका आई आहे जेका गुज़िरियो सम्झो त 200-250 सालनि खां उनजो तसलसुल हलंदो थो अचे पियो ऐं उहा मुसलसिल तरक़ी कंदी थी रहे पई उन साइंस इहो साबित कयो आहे त हीअ जेका मादी काइनात आहे इहा पंहिंजे जेको आहे मादी क़ाइदनि ऐं क़ानूननि जे मुताबिक़ हुन में अंदरि में हिकिड़ो अहिड़ो जेको मैकेनिज़म आहे जो उहा तख़लीक़ जी मुहताज न आहे जीअं ख़्याल परस्तनि जो जेको आहे ख़्याल जेको आहे उहो कंहिं बि तख़लीक़ जो मुहताज न आहे तीअं साइंसदाननि जो बि जेको इहो ख़्यालु आहे त हीअ मादी काइनात तंहिंजे करे इहा जीअं आहे तीअं असल खां जेका हलंदी थी अचे पई हालांकि वक़्तु जीअं गुज़रे थो त इन में तरक़ी ऐं तब्दीली थींदी थी रहे मसलन हिन काइनात जो जेको हिकिड़ो बिल्डिंग ब्लॉक चवंदा जेका हुनजी शुरूआति बि खां थी आहे जितां हुनजी तकलीफ़ थी आहे जेको पहिरियों अंसर या जुज़ जेको आहे जंहिंमां वरी वधीक जेका ॿी शइ यादि कई आहे उहा जेका हिन असांजी मादी अॼु जी हालत जे हिसाब सां चवंदासीं उहा आहे हाइड्रोजन हिन काइनात जो 90 to 95% जेको आहे वेट मास या मैटर जेको आहे उहो आहे हाइड्रोजन इनखे जेकॾहिं अॻिते खणी वेंदासीं बिग बैंग जी थ्योरी ताईं त पोइ छा ॾिसंदासीं त के एलिमेंटरी पार्टिकल्स आहिनि जिन खे असां जेको आहे इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स पोइ वरी उन्हनि जी तक़सीम खां पोइ वरी सां मीज़ान था अचनि ऐं जेको आहे एक्सरेस ऐं काफ़ी शयूं जेको हुन में अची थी वञे त उहे था थियनि उहे आहिनि वरी पार्टिकल्स इन्हनि जी जेका तख़लीक़ जेका थी आहे उन जे लाइ कोई बि इहो ॿियो असांखे ख़्याली तसवुराती शइ जेका नज़र नथी अचे पई त कहिड़े नमूने सां कंहिं हिननि खे कंहिं ख़ासि वक़्त में अचे पैदा जेको आहे ठहियो आहे जरा साइंस जा इहे ॿ जेके आहिनि फ़िक्र ख़्याल परस्ती वारा ऐं मादा परस्ती वारा इहे हलंदे हलंदे कार्ल मार्क्स जे वक़्त में पंहिंजी ठोस शकिल अचे फ़लसफ़े नमूने सां इहा तयारु कयो जो साइंस इहो जेको साबित कयो त हिन काइनात जी तकलीफ़ जे पुठियां को बि जेको आहे सुपर नेचुरल कोन्हे ऐं उन साइंस जी इन खे पोइ जॾहिं वरी बायोलॉजी में वठी आया डार्विन जॾहिं नज़रिये खे किताब जेको पेश कयो त उन में बि इहा ज़ाहिर थी वई त ख़ुदि ज़िंदगीअ जी तकलीफ़ में जेका मादे जी आला तरीन शकिल आहे उन जे बि पुछां काई बि का ख़्याली या तसवुराती शकिल सूरत या ताक़त जेका न आहे जंहिं उनखे तब्दील कयो हुजे इन जो जेको आहे मतिलबु इहो थियो त इहे ख़्यालात पंहिंजे वजूद में कंहिं ॿी जेका आहे क़ुवत जी मोहताज थी सघंदा आहिनि मार्क्स जी पॉइंट जेका फिलासफ़ी पहिरीं हुनजी जेका आहे उहा इहा आहे नंबर 3 छा थो थिए पियो उन दौर जूं जेके बि माशरती हालतूं माशी ऐं सियासी हालतूं जेके वजूद में आहियूं मार्क्स जे जोड़नि में ॿियो हिसो जेको उन्हनि उहे क़ुवतूं कहिड़ियूं थियूं बसि कयो अॻे जेका असां वटि जेका पैदावार थींदी हुई ज़रई तौर खां वठी हलंदे हलंदे
जॾहिं सनती दौर थो अचे पियो त जेके असांजा घणेई तरीक़े सां जेका पैदावार थिए थी उन में घणे खां घणो हिसो जेको थिए थो उहो इंसान जे पंहिंजी जिस्मानी क़ुवत जो इस्तेमालु माशरे में जेका बि पैदावार थिए थी उन में घणे खां घणो हिसो जेको थिए थो उहो इंसान जी पंहिंजी जिस्मानी क़ुवत उहो जेको आहे हथ पियो हलाए काठी पियो करे त जेका आहे लटो कपिड़ो पियो ठाहे उन में सॼे हुन जो हथ जो गोरियो उनजे हथ जी पंहिंजी जिस्म जी क़ुवत जो घणे खां घणो ऐं वधि में वधि जेको आहे इस्तेमालु मार्क्स जो दौर ई अहिड़ो आयो जो उन में यूरोप जे ख़ासतौर ते कांग्रेस में इंसान जो जिस्मानी जेको गोरियो हुयो जिस्मानी सख जेका हुई उन जो इस्तेमालु जेको आहे उहो घटिजंदो पियो वञे ऐं मशीनुनि जो इस्तेमालु जेको आहे माशरे जी पैदावार में शयुनि जी जेका आहे हुननि जे माली पैदावार में ज़रूरत हुजे शयुनि जी पैदावार में मशीनरी जो इस्तेमालु जेको आहे वधंदो पियो मार्क्स जेको आहे इन सॼे माशरती निज़ाम जो मुतालियो करण खां पोइ इन नतीजे ते पहुतो त मशीनूं जंहिं नमूने सां पैदावार करे रहियूं आहिनि उहे माशरे ते जेको असर थी छॾे पियो हिकु त दौलत जेका आहे उहो थोरनि हथनि में अचे गति थिए पई घरनि खां जेका आहे हथनि मथां निकिरंदी दौलत जो इहो जेको इतिहास थिए थो पियो हिकिड़े हंध ते उनजो अचे जेको जमा करणु थिए थो पियो उहो छा थो करे पियो तबक़ाती जेका कशमकश जेका हिन खां अॻु में बि माशरनि में हुई उन जे मुक़ाबले में तबक़ाती कशमकश जेका आहे उहा हिन दौर में अची उहा वधी थी वञे पई छाकाणि अक्सरियत माण्हू जी उहे जेका आहे पैदावार जे वसीलनि खां वञे थी पई महिरूम थींदी ऐं उनजो वधि में वधि जेको आहे इस्तेसाल थींदो वञे पियो वधि में वधि इस्तेसाल थियण जे करे जेको आहे उन्हनि जे विच में जेका तबक़ाती कशमकश जेका उहा वधंदी थी ॿी ॻाल्हि जेका इहा थिए थी त भला आख़िर इहो इस्तेसाल जेको थिए थो पियो उहो कीअं थो थिए पियो छो थो थिए पियो उनजा मादी माशी त नथी लॻे पई हाणे हिन जी इंसान जी महिनत खां वधीक बहितर हुन जेको मार्क्स जेको टर्म इस्तेमालु कयो हाणे हिकु हिकु लफ़्ज़ ते अख़रात जे विच जोई अड़िया इश्क जी चाढ़ी मूल न चढ़ी आहे सिर्फ़ु जेकॾहिं लफ़्ज़नि में अटकी पवंदासीं अख़रनि में अटकी पवंदासीं त पोइ शायदि मसइलो ॾुखियो थी पए मार्क्स जेको आहे इनखे अञा बि क़ुवत महिनत उनजो इस्तेसाल जेको आहे महिनत ई आहे जेका लॻी वञे क़ुवत महिनत उहा ई आहे जेका इंसान जे अंदरि में मौजूदु आहे पोइ उहा इस्तेमाल में अचे थी या नथी अचे पई बहरहाल महिनत जी क़ुवत जेको आहे इंसान जे अंदरि में आहे त मज़दूर जेको आहे वञी पंहिंजी महिनत नथो विकिणे पर महिनत जी क़ुवत हुनजे जिस्म में अंदरि जेका मौजूदु आहे उहा वञी विकिरो थो करे उन जी जेका पैदावार थिए थी पई उन महिनत मज़ा उहा जेका आहे इस्तेसाल थी थिए हुन मार्क्स जो चवणु इहो हुयो त हिन में जेतिरी बि महिनत लॻे थी पई मज़दूर जी जेतिरी बि क़ुवत महिनत लॻे थी पई उनजो मुआवज़ो हुनखे जेतिरो मिलणु खपे उहो नथो मिले पियो हुनजी इक्वेशन्स फार्मूलास इहे सॼा हुन जेको ठाहे रखिया आहिनि उन्हनि सभिनी जो हिते ज़िक्र करणु एतिरो मुनासिब कोन थींदो जेतिरी हुन में महिनत लॻी फ़र्ज़ु कयो हिन जो जेको आहे रुपयो जेको आहे महिनत हिन में लॻी आहे त मज़दूर खे हुन जेका आहे ॾिनो उन मथां 98 या 50 पैसा करे 50 पैसा सरमाएदार हुनखे जेका पेमेंट न कई आहे इहो हिन जो थी पियो सरप्लस वैल्यू जेको हू खणी वियो आहे उन ते इहो जेको आहे नफ़ो थो थिए थो इन ते हिन सॼो इस्तेसाली निज़ाम थो जुड़े पियो उहो नफ़ो जेको आहे सरकार टैक्स जी शक्ल में वठे थी पई उहे पैसो बैंकुनि में थो वञे त उहो बैंकुनि में उन्हनि जा पैसो कमाए थी पियो उहे सनत में थो वञे सनत मां उनजो नफ़ो थो थिए पियो पोइ इहो नफ़े जी जेका विरासत सॼे माशरे में थी थी पई पोइ उहो जेका व्याज जी शक्ल में थी पई तमामु इस्तेसाल इहो थो थिए पियो जो उहो बग़ैर पेमेंट जे माण्हुनि खे हुननि सरमादार वञे थो पियो त मार्क्स जेको आहे उनजो माशी जेको सबबु हिन माशरे जी माशी ख़राबी जो सबबु जेको हुन कढियो उहो कढियो हिकु ज़ाहिर वारो इस्तेसाल पोइ उन ते सॼी जेका हिकिड़े जो जेको आहे ॿियो जेको आहे सोशलिस्ट ठहरी करे ॿियो हिसो जेको आहे मार्क्स जो बुनियाद जेका मार्क्स थींदो उहो आहे सोशलिज़म इश्तराकियत या इज्तिमाइयत चाहे इंसान जेको आहे पैदाश जे दौर खां वठी हिन वक़्त ताईं जेके तव्हां ख़ासि तौर ते ॾिसंदव त तमामु ॿियनि जानवरनि खां साह वारनि खां क़ुवत में घटि आहे
हाथी, शेर, घोड़ा, हर शइ जेका आहे इंसान खां ताक़त में वधी आहे। शुरूआती दौर में जब हम सरकारी बनाऊं तय करे हैवानी ज़िंदगी खां निकिरी माशरती ज़िंदगी में आयो, माना इंसानी ज़िंदगी में जॾहिं आयो त फिर उनजी उहा कमज़ोरी ॿियनि जे मुक़ाबले में उन सां इहा मौजूद हुई। उन टाइम ते इंसान खे अॼु बि जेके सहूलियतूं आहिनि इहे बि जेको कोन हुअसि। तॾहिं इंसान पाण खे ॿियनि जानवरनि जे मुक़ाबले में जेके बि कुदरत जूं हेॾियूं वॾियूं आफ़तूं हुयूं जेका आहे ज़िलज़िला ईंदा हुआ, तूफ़ान हूंदा हुआ, ॿोॾियूं हुयूं, सिज जो लहण, सिज जो जेको आहे उभरण, इहे सभई ॻाल्हियूं इंसान जे बस खां ॿाहिरि हुयूं। न त हुननि खे पंहिंजे जिस्मानी बस में थो आणे सघे, न वरी ज़हनी तौर ते हुननि खे सम्झी थो सघे। बेवस हुयो, हिकिड़ो लाचार हुयो, हिकिड़ो मजबूर लॻो पियो हुयो। इन सॼो जेको आहे निज़ाम मेहमान जेको आहे छा जंहिंखे न मां सम्झी थो सघां पियो, न वरी हुनखे ज़ाब्तो रखे थो सघां पियो। ऐं इहे जेके आहिनि असां मूंखां जेको आहे ताक़त में हर कंहिं ॻाल्हि में दाख़ासी आहिनि, शी असां बि विड़ी नथो सघां पियो। इन क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं हुयूं उनजे ज़हन में जेके सोचूं पिया आहियूं, हिन काइनात जे कुझु बहितर सुठा जेके नज़ारा हुआ, मंज़र हुआ, कुझु सीन्स हुयूं, जीअं असांखे अॼुकल्ह वणनि थियूं त उहे जे फितरत जा नज़ारा जेके वणनि बि पिया, किन खां हू ख़ौफ़ज़दा बि पियो थिए। इहे सभई इंसान में हिकिड़ी सोच, हिकिड़ा सवाल जेके आहिनि मुंहिंजे ज़हन में पैदा कनि पियूं, त उहे सवाल हिकिड़ा पैदा थियनि पिया। उन्हनि सभिनी सवालनि में हिकिड़ो सुवाल हुनजे लाइ इहो बि हुयो त जेकर मां हीअ जेका आहे मुंहिंजी मजबूर रहस जेका आहे लाइफ आहे, इहा जेकर बहितर, इहा जेकर सुठी थी, मां हिन सभिनी शयुनि खे सम्झी सघां, मां हिननि सभिनी शयुनि ते ज़ाब्तो रखे सघां, उन ते वरी इन्हनि सवालनि ते उन्हनि पंहिंजा हिकिड़ा नवां जेका तसवुर बि पैदा कया। नयूं नयूं जेका हुनजे ख़्यालनि ते जेका ईंदा रहिया, पोइ जन्नत जा ख़्याल बि हुन में आया, क़ुदमत जे जेका निर्माण वारा ख़्याल बि हुन में आया। त उन में जेका आहे हिन जन्नत हिन धरतीअ खे जन्नत बणाइण वारे सोशलिज़म गैर तबक़ाती समाज अचण वारा बि हुनजे ज़हन में जेके इहे ख़्याल आया। साइंस जी जेका तहक़ीक़ात करे हिन सभिनी शयुनि खे प्रभु मुक्ति करण वारा बि इहे हुनजे ख़्याल ज़हन में ईंदा पिया रहनि। इस्तिसाल जो ख़ात्मो, इहे मतिलबु इहे सभई जेके माशरती जेके सुवाल आहिनि असांजे साम्हूं, इहे सभई इंसान जे ज़हन में उन वक़्त खां पिया ईंदा रहनि त जेकर मूंखे जेके तकलीफ़ न पहुचाए, इहे जेका मूंखे तकलीफ़ आहे इहा बि न हुजे, इहे जेको मूंखे ख़तरो आहे इहो ख़तरो बि जेको मूंखां थियल रहे। इन्हनि सभिनी सवालनि ते हुनजो जेको टकराव थिए थो उहो अचे फितरत जेका हुनजे साम्हूं उन टाइम ते उन सां थी थिए। ऐं इन फितरत सां टकराव जे करे इंसान जेको आहे ॿियनि जानवरनि जे मुक़ाबले में हुन पंहिंजी इज्तिमाही ज़िंदगी जेका आहे वधाई, इज्तिमाही ज़िंदगी हिकिड़ी जेका ज़िंदगी ठाहिण जी कोशिशि कई। पहिरीं हिकिड़ी अहिड़ी शइ खे अदावत करणु घुरियो जंहिंजी ताक़त जे आधार ते या उन सां पंहिंजी ताक़त खे मिलाए कुदरत जे ताक़तुनि खे पंहिंजो कुझु मुदी करे सघे या उन्हनि खां पाण खे बचाए सघे। हमारे ॾिसंदो अक्सर तौर ते जेके वहशी ताक़तवर जानवर आहिनि उहे अकेला अकेला रहंदा आहिनि। नंढा नंढा कमज़ोर जेके चङा पिया जानवर जेके ॿिए नमूने सां मुक़ाबिलो नथा करे सघनि पिया, उहे वरी अकेला अकेला त इंसान बि जेको आहे जॾहिं मुआशिरे में हिन सॼे माहौल में पाण खे कमज़ोर ऐं हीरो पियो सम्झे त हुनखे इहो बि अहसासु थियो जेकर असांजे गॾिजी वियो, उन गॾिजी रहण वारी जेका आहे उहे जेका ख़्वाहिश ऐं उहे हालतूं जेके उनखे गॾे वठी जेका मज़बूत थियूं कनि उनजे आधार ते इंसानी मुआशिरे में पोइ हुन इंसान उन दौर जे इंसान इहो सोचियो त हीअ असांजो मुआशिरो थोरो कुझु तरक़ी करे, थोरो कुझु बहितरी तरफ़ हुजे, जेके बि ॿाहिरि ख़तरा आहिनि उन्हनि खे कहिड़े नमूने सां असां ॾियारे सघूं, कहिड़े नमूने सां असां पंहिंजो महफ़ूज़ करे सघूं, पंहिंजी ज़िंदगी खे अञा कीअं असां बहितर खां करे सघूं। उन सभिनी ॻाल्हियुनि में इंसान जी वधि में वधि जेका मदद कई उन सभिनी ॻाल्हियुनि सम्झण में ऐं उन्हनि खां निजात हासिल करण में इंसान खे वधि में वधि जंहिंखे मदद कई उहा बि इंसान खे पंहिंजी जेका खोलियो। जॾहिं हुन पंहिंजो जेको आहे ॻोल्हणु शुरू करणु उन सां गॾु पंहिंजी जेका हिकिड़ी पैदावार हुनजे लाइ शुरू करे ॾिनी त इहा जेका हुनजी कुदरत ते या फितरत ते पहिरें जे तौर ते हुनजी कहिड़ी जेका आहे ग़ुलामी, हुनजी जेका डिपेंडेंस हुई उहा कुझु हद ताईं जेको आहे अची शिकायत वारो उहो फ़र्क़ु जेको आहे जानवर ॿिया उहो कंदा पिया, पर ख़ासि तौर ते इंसान जॾहिं ज़रात में आयो त
ज़राअत जी कदम रोटी जेका शुरू करे उन जो आहे इंसान खे कुदरत खां तमामु मुताजी खां तमामु आज़ादु करे हाणे इंसान जी जेका इहा ख़्वाहिश जेका त मां इस्तेसाल खां ख़ासि मुआशिरे में रहां मां कंहिं बि डप ऐं ख़ौफ़ खां सवाइ पंहिंजी को शहाद ज़िंदगी गुज़ारियां पंहिंजा जेके बि तालुकात मुआशिरे में ॿियनि माण्हुनि सां उहे बहितर खां बहितर नमूने सां रखां मुंहिंजो पेट बि भरियल हुजे इज़त लफ़्ज़ बि जेका बरक़रार रखणु हुजे इहा जेका इंसान जी शदीद तरीन ख़्वाहिश हुई जीअं मूं अव्हांखे पहिरियों ॿुधायो त ख़ुदि मज़हबनि जी बि इहा तालीम हुई जज फ़लसफ़नि जी बि इहा हुई त कैफ़ी दोस्तनि जेको आहे तलाश करनि ॼाणू माण्हू इंसाननि जे ख़ालक़ान के जुज़ियात वग़ैरह जेके तख़लीक़ कयूं आहिनि मार्क्सिज़म जी जेका आहे हिकिड़ी जेका आहे गैर तबक़ाती मुआशिरो जेको क़ाइमु करणु उहो जेको इलाही हिकिड़ी जेका यूटोपिया आहे त असां जेका आहे हिकिड़ो अहिड़ो मुआशिरो खटियो जंहिंमें इंसान इस्तेसाल न करे इंसान कुदरत जो मुहताज न हुजे इंसान पंहिंजी जेका आहे तरक़ी जी मंज़िल जेको तय कंदो रहे कुझु असलूबी सां हिकिड़ो इंसान जो पंहिंजे पाण में भाईचारो त इहा जेका आहे मार्क्सिज़म जी या कम्युनिज़म जी इंसाननि जे अंदरि जी जेका हिकिड़ी सोच हुई त अहिड़ो मुआशिरो हुजे कम्युनिज़म ख़ुदि जेको आहे इन सोच जी हिकिड़ी जेका आहे अकासी थी करे उहा जेका असां ॾिसूं था पिया उन मार्क्स जेको वरितो इहा शुरूआती इंसान जी सोच खां पोइ साईं सोशलिज़म ऐं ॿियनि नमूननि सां जेका तहरीकूं या पेशी हुई उन्हनि सां उन वरितो इहे ई जेके सोशलिज़म जी जेका तहरीक हुई हिकिड़ी इज्तिमाहियत क़ाइमु करण वारी गैर तबक़ाती मुआशिरे क़ाइमु करण वारी तहरीकूं उहे बि मार्क्स खां अॻु में थी चुकियूं हुयूं उन्हनि जो सिलसिलो हलंदो पियो अचे मार्क्स जो वधीक साइंटिफिक बुनियादनि ते उन्हनि खे मुनज़िम कयो मार्क्स जी इन में न मार्क्सिज़म न हुआ न उन खां अॻु जा जेके मज़हब या फ़लसफ़ा जेके हुए या वरी हिन वक़्तु जेके फ़लसफ़ा पेश कनि था पिया उन्हनि मां कोई पंहिंजे तौर ते एतिरो यूनिक आहे जो ॿिए कंहिं सां उन्हनि को तारीफ़ न हुजे इहा ॻाल्हि जेका आहे कान्हे हिन टिनि शयुनि खे को मार्क्स जेको आहे पाण में ॻाल्हायो हिकिड़ो जेको आहे फ़लसफ़े खे जेको मार्केट जो फ़लसफ़ो जो चयो जो सोशलिज़म जी तहरीक खे में हलंदो पियो थिए बहितर खां बहितर इंसानी मुआशिरे जो तौर ते ऐं ॿियो जेको आहे या इकानमी या जेको आहे इस्तेसाल जेको मार्क्स जेको आहे हिन टिनि शयुनि खे पाण में गॾु करे मार्क्स जेको आहे फ़लसफ़ा खां मज़बूत रीति जेको आहे हाणे उन क़ाइदे जे लिहाज़ मार्क्स जेको उनखे जेको आहे फाइनेंस कयो त इहो जेको नओं मुआशिरो हूंदो जंहिंमें इस्तेसाल न हूंदो उहो क़ाइमु कीअं थींदो हीउ प्रैक्टिकल मसइलो आहे अमल जी शकिल जेका किथां कई वञे मार्क्स खां अॻु में ई जेका मज़दूर तबिके जी जेका आहे तहरीक वर्किंग क्लास मूवमेंट जेका उन दौर में पहिरें वधि में वधि ताक़तवर शकिल में जेका मौजूदु हुई उहा बि इंग्लैंड में छाकाणि त इंग्लैंड बाक़ी ॿियनि सरमायादार मुल्कनि जे मुक़ाबले में सभिनि खां वधीक जेको तरक़ी याफ़्ता हुयूं ऐं इंग्लैंड जी मज़दूर तहरीक जेका हुई जेका चार्टिस्ट मूवमेंट हुई उनखे चवंदा आहिनि चार्टिस्ट मूवमेंट ई उन दौर जी सॼी दुनिया में इनकलाबी या वॾे में वॾी मज़दूर जेका तहरीक हुई त मार्क्स जो घणो जेको आहे ज़ोर जेको रहियो उहो हुयो उन चार्टिस्ट मूवमेंट उन जी स्टडी करणु उन जी सपोर्ट करणु उन में जेके बि ग़लतियूं हुयूं कोताहियूं हुयूं कमज़ोरियूं हुयूं फ़िक्री अमली या तंज़ीम उन्हनि जी निशानदेही करणु ऐं उनखे साफ़ सुथरो करे उन जी मार्फत छाकाणि त मार्क्स सम्झो त इहा मुआशिरे जी वधि में वधि इनकलाबी क़ुवत वधि में वधि जेका आहे तरक़ी याफ़्ता क़ुवत जेका हाणे इन मुआशिरे खे बदिलाए सघे थी पई उहा आहे पंहिंजी या जेका मज़दूर तबिके जी क़ुवत जेका इन मुआशिरे मंझां पैदा थी आहे इन्हनि हालतुनि में हाणे इहा ई आहे क़ुवत जेका उनखे जेका तब्दील करे थी सघे ॿी काई बि ताक़त नथी अची सघे त चार्टिस्ट मूवमेंट उन दौर जी वधि में वधि तरक़ी याफ़्ता वधि में वधि मुनज़िम ऐं बहितर खां बहितर जेका हुई
स्टार्टिस्ट मूवमेंट का जेका है का मार्क्स जेका शुरुआत कई माशरे जी जेका है तब्दीली जे लाइ माशरे जी तब्दीली जे लाइ हुन जेका है पहिरियों जेको फ़िक्र पेश कयो त इहा कम्युनिस्ट माशरो जंहिंमें इस्तिसाल न हूंदो उनखे पहिरियों तो फ़िक्र हाणे ही जेका थोरो क्रिटिसिज़म जे हिसाब सां बि आहे हालतुनि खे सम्झण जे हिसाब सां बि आहे सिर्फ़ु सोशलिज्म के बाकी जेके तजर्बा थिया ख़ासि तौर ते जॾहिं पेरिस कम्यून वारी जेका ॻाल्हि थी उन मार्क्स खे अञा वरी हिकिड़ी नई सोच ॾिनी त ख़ुदि जेको आहे सोशलिज्म जेको ग्राफ हिन कम्युनिज़म जे लाइ उहो मरल थो थिए पियो उहो बि अञा कंप्लीट न आहे इन खां अॻु में अञा असांखे हिकिड़ी ॿिए जेका आहे अबुल मरहले जी जेका ख़बर हुई उहो अबुल मरहलो कहिड़ो हुयो जंहिंखे मार्क्स जेको आहे चयो तारीख़ आहे जेका सोशलिज्म में मौजूद हूंदी पर सोशलिज्म जो जेको पहिरियों ॾाको आहे जेको अञा कचो ॾाको आहे जंहिंमें सोशलिज्म अञा मुस्तक़म न थियो आहे उनमें प्रोलेटारिया जेका आहे मज़दूर तबिको जेको आहे माशरे ते पंहिंजी आमरियत कान कंदो जबर सां कुझु ॻाल्हियूं जेका उन्हनि खां कराईंदो जेकॾहिं माशरे में काइदरी रद्दमत इन्क़लाब वारी ताक़त उभरे थी पई उनखे माशरे नए माशरे खे जेको आहे वापसि जेका पुराणे माशरे में फिकर जी कोशिशि थी करे पई त उनखे असां प्रोलेटारी आमरियत जी उन ताक़त सां जेको आहे रोके सघंदासीं प्रोलेटारी आमरियत जी जेका आहे शकिल सूरत जेका मार्क्स जेका पेश कई उहा बि मज़दूर जे इक़्तिदार सां मज़दूर जी ताक़त सां जेको रियासती निज़ाम मौजूदु आहे उन में फेरबदल करे उनखे मज़दूरनि खे जेको आहे क़ाबिज़ करे इहा इख़्तियार जेको थींदो रियासत जो मज़दूर जे हथ में उन जी ताक़त सां ई असां जेको आहे रद इन्क़लाब जेको आहे रोके सघूं हाणे इहा जेको इहो सॼो ई जेको मंज़रनामो आहे हीउ जेको सॼो फिनामिना जेको फिनामिना जेको थी रहियो हुयो इहो सॼे जो सॼो मार्क्स जे वक़्त में ई पियो थिए उन खां पोइ अञा न थियो हुयो हीअ अञा जेको आहे फिक्री ऐं फिक्र अमल मार्क्सिज्म जो मार्क्स जे दौर जी ॻाल्हि आहे इन ई दौर में ॿियूं बि असांखे काफ़ी शयूं जेको आहे कोताहियूं ऐं जेका आहे अचायूं नज़र अचनि छाकाणि त असांजो मार्क्स तमामु वॾो आहे छो छा इहे सभई ॻाल्हियूं चवण जे बावजूद बि मार्क्स जेको आहे
इहा जी ॻाल्हि खे त बाबा पंहिंजे में इख़्तिलाफ़ जो छाकाणि उहो वधि में वधि समाधान हूंदा हिते वधि में वधि मज़दूर आहे मज़दूर हुन जा मुलज़िम बि आहे ऐं मज़दूर हुन जा जेका आहे इख़्तिलाफ़ी तहरीक में बि आहे तंहिंजे करे इहो इनकलाब जेको ईंदो उहो इंग्लैंड में ई अची सघे शुरूआत जेका उन पहिरियों सोशलिस्ट मूवमेंट जेको ठहंदो उहो इंग्लैंड में पर वधीक स्टडी वधीक तजर्बे वधीक हालतुनि जेको इहो साबित कयो त इंग्लैंड में इनकलाब अचणु इहो बि अञा ताईं ॿियनि ॻाल्हियुनि सां मशहूरु था ख़ासि तौर ते हुन में ॿ ॻाल्हियूं केतिरियूं ॻाल्हियूं आहियूं जिन सां इंग्लैंड इनकलाब जेको आहे उहो मशहूरु थी वेंदी आहे बल्कि टे ॻाल्हियूं अञा थियनि टे ॻाल्हियूं जेके उहे अहिड़ियूं हुयूं जिन सां जेको उहो इनकलाब जेको आहे मशहूरु थी वेंदो मार्क्स हिकिड़ी ॻाल्हि कई त जेसि ताईं हिकिड़ो कोई निज़ाम उहो जेसि ताईं पंहिंजी सॼी तकलीफ़ी सलाहियत ख़तमु करे नथो वेहे ख़तमु करे नथो छॾे तेसि ताईं उहो जेको आहे तबाह जो कॾहिं थींदो जेकॾहिं असां मार्क्स जी इन पॉइंट खे खणी अॼु जे हालतुनि ताईं असीं अचे जेकॾहिं तजुर्बो था त इन जो मतिलबु इहो बि थिए थो त उहो बि जेका समाज आहे पंहिंजूं जेका आहिनि तकलीफ़ी सलाहियत उहे अञा ताईं पूरी तरह सां हू जेका आहे दया करे न छॾियूं थिए तंहिंजे करे सरमाएदारी अञा ताईं जेको आहे हलंदी थिए जेकॾहिं सरमाएदारी पंहिंजूं सभई तकलीफ़ी सलाहियतूं माण्हुनि जी ज़रूरत पूरो करण वारियूं सलाहियतूं माशरे खे अॻिते वधाइण वारियूं सलाहियतूं ख़तमु करे चुकी हुई आहे त हिन वक़्त ताईं जेका आहे सरमाएदारी इहा इन सूरत में रही न सघे ऐं हिकिड़ो शब्द जेको आहे मार्क्स जे पंहिंजे फ़लसफ़े फ़िक्र तजर्बे ऐं उन वक़्त जे हालतुनि जे हिसाब सां इहो ई हुयो त जेसि ताईं के हिकिड़ो माशरो हिकिड़ो निज़ाम हिकिड़ो समाज उहो पंहिंजी सभई तकलीफ़ी सलाहियतूं जेसि ताईं ख़तमु नथो करे थो तेसि ताईं नए मयाशर लाइ हू जॻह न छॾे उनजे करे इंग्लैंड जूं जेके बि तकलीफ़ी सलाहियतूं उन टाइम हुयूं उहे बिल्कुलु चेंज हुयूं मज़बूत तहरीक बिल्कुलु हुई पर सरमाएदार जो रोल हुई हू पंहिंजे माशरे जी जेके ज़रूरतूं सरमाएदार हुनजी पूरी करे थी वञे साइंस ऐं टेक्नोलॉजी जी जेका बि तरक़ी थी पई उनजी हिमत अफ़ज़ाई करे रहिया हुआ जेको अदब खानो इहो सॼो पैदा थी रहियो हो उन टाइम खे उनजी उन नमूने सां जेका सपोर्ट थी रही हुई उहो तकलीफ़ थी रहियो हुयो बहितर खां बहितर नमूने सां तकलीफ़ थी रहियो हुयो इन जो मतिलबु इहो थियो त पंहिंजी थोरे फिक्री एतबार खां सरमाएदारी में उन वक़्त में बि मौजूदु हुई जो हू पंहिंजा जेके आहिनि तकलीफ़ी सरचश्मा जेके लॻा हुआ उनजी आबियारी करे थी सघे और हिकिड़ी ॻाल्हि थी आहे नंबर ॿी ॻाल्हि जेका मार्क्स जेका महसूसु कई उहा इहा हुई त इंग्लैंड जो इनकलाब इन करे नथो थी सघे पियो जेको हिनखे मां ॿुधायां कि मार्क्स जे तजर्बे वधीक स्टडी सां वधीक जेका आहे कहर ऐं जुल्म सां जेके मार्क्स जे आॾो सवाल ईंदा पिया हुआ उहे इन नमूने सां कया पिया त मार्क्स जेको इहो चयो इंग्लैंड में इन करे इनकलाब नथो थी सघे उहो इंग्लैंड तक़रीबन जे हितां जे 3 हिसो धरतीअ जे क़ाबिल कयो वेठो आहे उतां जेका बि इस्तेसाल करे कचो माल ख़रीद अचनि मुल्क में अचे जेका पंहिंजे मुल्क में ॾियनि था त अमेरिका खां जेको आहे हज़ारे टननि जे हिसाब सां सोन जेको किरियाने जो इंग्लैंड में रखे असांजे हिते हिंदुस्तान जेका आहे वरे सघे था कबर ख़रीद पिया वञनि जेका आहे होॾे हुते उन्हनि जा जेका लिवरपूल मैनचेस्टर में जेके कारखाना पिया हलनि वरी इहे जेके कॉलोनीज़ जेके थियनि उनजे लाइ तमामु बहितरीन ऐं इंतिहाई महफ़ूज़ हिकिड़ो मार्केट पिया थी पवनि इहा उन जेका आहे इंग्लैंड में सॼी दुनिया जे इस्तेसाल इंग्लैंड में हिकिड़ो ख़ुशहाली जो माहौल पैदा करे रहियो आहे इनजे करे इंग्लैंड में इनकलाब अची नथो सघे ॿी ॻाल्हि जेका इंग्लैंड जे इनकलाब सां मशहूरु थिए उहा हुई इंग्लैंड आयरलैंड जी आज़ादी आयरलैंड एंड आयरिश मोस्चर हिनखे ख़बर हुननि मार्क्स जो एंगल जो आर्टिकल्स जो स्पीच जो ख़तन जो तमामु ज़बरदस्त किताब जेका आहे छॾेला इंग्लैंड जी जेका आहे इनकलाब जे लाइ मार्क्स जो पूरी किताब आयरिश एंड आयरिश मोस्चर किताब उन में बि जेकॾहिं ॾिसंदो त हुन मार्क्स जो चए थो त जेकॾहिं असांखे इंग्लैंड में इनकलाब बर्पा करणो आहे त पहिरीं जेका आहे आयरलैंड जेका आहे आज़ादी कराइणी
जेकर आइलैंड जी आज़ादी थी थी उनमें इमीडिएट कानूनी के काम में हुआ न जे इंग्लैंड जे हथां हरी थी वञे त पोइ जेको आहे मज़दूर तबके जी तहरीक में था वधनि इंग्लैंड में जेको आहे गुजरात के कानून जेका आहे वधीक साज़गार थी मार्क्स अञा एतिरो ई पंहिंजो थियोरेटिकल कमु करे चुको हुओ वीचारे मार्क्स जी जेका देहांत थी गौर थी इन ॻाल्हि खे वरी जेको आहे लेनिन अॻिते वधायो लेनिन जे टाइम में जेका फिक्र में ऐं अमल में ख़ासि तौर ते लेनिन जेका आहे वाधारो थियो मार्क्सिज़म में उहे हू सिर्फ़ु वधायो नंबर पहिरीं ॻाल्हि मार्क्स जो पोइ वरी जर्मनी लाइ ॾिनो जर्मनी में इनकलाब ॾिनो इंग्लैंड खे जेको छॾे छाकाणि त जर्मनी में तमामु तेज़ रफ़्तारी सां सनती तरक़ी करे रही जर्मन को वरी पंहिंजनि ॻाल्हियुनि कमु आहे तमामु विघात कमु आहे साॻे वक़्त ते इंतिहाई डिसिप्लिन वारी क़ौम आहे इंतिहाई ज़िम्मेवारी वारी क़ौम आहे इंतिहाई जफ़ाकश क़ौम आहे जीअं असां वटि हिते पंजाबी सख़्तु जफ़ाकश माण्हू आहिनि पठाणनि सां कोन्हे का उन्हनि खे वॾो छाकाणि त सही क़ौम आहे जर्मन पर पठाण असां वटि पंजाबी असां वटि इंतिहाई ज़हीन बि आहिनि ऐं इंतिहाई महिनती बि आहिनि उहे पंहिंजी सिहत ते पंहिंजी तालीम ते पंहिंजी जेको आहे तरक़ी ते हर क़िस्म जो ख़र्च बि कंदा महिनत जो जंप जेका असां माण्हू ॾींदा पठान रुगो महिनत कंदो पैसो गॾु कंदो बाक़ी बि तरक़ी जो हुनखे को तसवुर सवाइ पैसो ऐं महिनत बाक़ी तरक़ी जो हुन वटि तसवुर कोन्हे तरक़ीअ जो जेको तसवुर आहे त माशरती तौर ते इनफ़रादी आहे इज्तिमाही तौर ते असां तरक़ी कयूं असांजी मयार ज़िंदगी बहितर खां बहितर हुजे उन जे लाइ हर क़िस्म जी जफ़ाकशी करणु इहो पंजाबी असां सिंधियुनि में बि कयूं असां सिंधियुनि में वीचारनि जा कोन्ह ये फिक्री क़िस्म जा लेक्चर ॿुधण लाइ ठीकु आहे पर वरी हिननि ते अमली जिदोजहद वारी जेका हूंदी त उन में असां थोरो डिसिप्लिन में घटि हिन जा वरी ॾाढा शक्ति जेको आहे जर्मन क़ौम में हाणे वरी तमामु वधि में वधि फिलोसफर क़ौम आहे साइंटिस्ट क़ौम आहे इंतिहाई कल्चर्ड आहे तमामु वॾा वॾा अदीब शाइर दुनिया जा वॾे में वॾा मौसीक़ार घणे खां घणे जेके उहे जर्मन में ईथो में हूंदो बाप हूंदो मोज़ार्ट हूंदो अलाए कहिड़ा कहिड़ा मौसीक़ार अदीबनि जा नाला करे थो तमामु थकी चुको फिलोसफर में ॾिसो त घणे खां घणा उन्हनि जा ऐं जेको आहे साइंटिस्ट में घणे खां घणा जेको कोई वरी जॾहिं विढ़ण ते ईंदा त बसि विढ़ंदा ई रहंदा हीअ सभिनी क़ौमुनि जो हिकिड़ो न किरदारु थो हिन हिसाब सां मार्क्स जो जेको हो इंग्लैंड खां पोइ जेको आहे त वरी जर्मनी में छाकाणि त तेज़ रफ़्तारी सां तरक़ी करे चुकी पर उहा बि ॻाल्हि जेका आहे तमामु घणनि ॿियनि मामलनि सां जेका मशहूरु हूंदी छाकाणि त मार्क्स जेको आहे जर्मन सां इहो बि चवंदो आहे हिननि में अञा तहज़ीब आहे कोन्हे बयाने में करणु शहर में आहे कोन्हे इहे बि हिते ॻाल्हि पोइ जेको आहे लेनिन जे दौर में अची कम्युनिज़म जी थ्योरी ऐं प्रैक्टिस में सिर्फ़ु बवाद आहे उन्हनि जो हालत अॻ में मौजूदु जेका वाधारो थियणो थियो सरमाएदारी नेशनल हदुनि खां क़ौमी हदुनि खां निकिरी बैन अवी हदुनि में जेको आहे पहुची वियो जंहिंखे आमतौर ते साम्राज्य साम्राज्य जो फिक्र या उनजे लाइ साम्राज्य जो लफ़्ज़ जेको आहे जेको पेश कयल आहे इहे लफ़्ज़ इन ई हुआ लेनिन इहो थियो जो जेको आहे किताब लिखी उन्हनि सभिनी सूरत खे फिक्री तौर ते गॾु करे बाबाना हिकिड़ी शकिल ॾिनी मरहूम खे हिकिड़ी जेका शकिल ॾिनी त बाबा सरमादारी खे हाणे जी शकिल जेका थी आहे ऐं अॻिते इन खां वठी न थी सघे पई हाणे इहा सरमादारी जेका ॾियणी आहे छाकाणि त इहा ख़तमु थी लेनिन आख़िरी तौर ते सरमादारी जी जेका उनजे जेका आहे ख़ात्मे जो जेको ऐलान करण वारी जेका ॻाल्हि आहे उहा आहे त लेनिन जो लेनिन जो जेको छा कयो आहे हिकिड़ी मिलिटेंट गढ़ा बहादुर मुनज़िम क़िस्म का वो उनमें ये सभई रात मौजूद अंसर के हिसाब सां गॾोगॾु सूरत हाल इहा हुई जो जेके उन दौर में सॼी दुनिया जे दौर जेको उन दौर हुयो उन जेके बि वॾियूं खां वॾियूं ऐं बुनियादी खां बुनियादी कंट्राडिक्शन्स हुयूं जेके वॾे खां वॾा ज़बरदस्त क़िस्म जा तज़ादात मौजूदु हुआ माशरे जेके माशरे खे हिक अॻिते वधण न ॾियनि उहे सभई तज़ादात हिकिड़े ई टाइम ते सिर्फ़ु रूस में मौजूदु
हिकिड़े तरफ़ रूस जेको आहे माशरती तौर ते सरमाएदारी में एतिरी त अॻिते तरक़ी करे चुको हुयो जो साम्राज्य दौर में दाख़िल थी चुको हुयो। ये तौर ते रूस जो जेको बि सरमायो हुयो उहो सॼो जेको आहे ख़ासि तौर ते फ्रेंच सरमाए जे मथे जागीरदार जेके आहिनि उहे तमामु घणा ताक़तवर हुआ, दिमाग़ बि मौजूदु हुई, पर उनखे हावी जेके हूंदा हुआ जेका आहे जागीरदार। ये तौर ते जागीरदारनि जे ख़िलाफ़ नेरोदिनिक्स जी तमामु घणी मिलिटेंट तहरीक बि जेका मौजूदु तशद्दुद एतिरो त हूंदो हुयो जो फ़क़ति जेकॾहिं मां मुंहिंजा पुराणा नाविल वाविल जा पढ़ी ॾिसंदो तव्हांखे इहा हैरानी थी वेंदी त उन टाइम खे रूस जे अंदरि गुरबत सां गॾोगॾु ॿियो माशरती तशद्दुद ऐं जबर केतिरो हुयो जो अञा पोइ असांजे हिसाब सां जेका ॾिसंदो पर असां बि पंहिंजे शहरनि खां मोटनि खां निकिरी नथा सघूं खे पर इहे ॻाल्हियूं हुनजे अॻियां ॼण का शइ जेका नज़र न ईंदी। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सां हूंदे ॿी महावत रूस खे 10-15 सालनि में ॿ वॾियूं जेका शिकस्तूं अची वियूं। 1905 में जापान हिकिड़ो नंढड़ो जेको मुल्क उन रूस खे जेको शिकस्त ॾिनी। 1914 वारी पहिरीं महावारी लड़ाई में जर्मनिस्तान जेको आहे रूस जेको आहे शिकस्त खाई वियो। रूस जी आर्मी जेका आहे उहा सॼी जेका डिसइंटीग्रेट थी वई। आर्मी जेका आहे उन इंतकामी कार्रवाई में इनकलाबियुनि सां जेका मिली वई ऐं उन्हनि जेको आहे ज़ारशाही जे ख़िलाफ़ जेको आहे बग़ावत शुरू करे ॾिनी। इन करे जेको आहे रूस में जेको आहे उहो इनकलाब अची वई जेको उन्हनि जी हालत थी वई। पर तारीख़ जे हिसाब सां जेकॾहिं असां ॾिसंदासीं जेकॾहिं यूनिवर्सल फिनोमिना जे हिसाब सां ॾिसंदासीं कम्युनिज़म खे या सोशलिस्ट तहरीक खे त वरी असांखे मार्क्स जे पोइ ॻाल्हि था जेकॾहिं ॾींदासीं जेको मां पहिरियों बुनियादी शर्त तव्हांखे जेको आहे पेश कयो हुयो त बाबा जेसिताईं की हिकिड़ो माशरो या हिकिड़ो निज़ाम पंहिंजूं तकलीफ़ी सलाहियतूं जेसिताईं ख़तमु करे नथो छॾे तेसिताईं उहो फना थियणो न आहे। उहा जेका असांजो बैक ट्रैक जेको कयो आहे सोशलिज़म जो उन में हिकिड़ी इहा बि शइ जेका आहे असांखे तसवुर में आणी पई हूंदी त कम्युनिज़म जी हीअ जेका हींअर जेका पोज़ीशन थी आहे उहा उन में हिकिड़ो उहो फिक्री तौर ते जेको आहे मार्क्स जो जेको चवणु आहे उनजी हिकिड़ी सदाकत इहा बि आहे त कुझु जेका आहे असांजे जेका आहे फिक्री तौर ते विजुअलाइज़ जंहिं नमूने सां करणु खपे उन नमूने सां असां करे न सघूं। पर हाणे हीअ जेका आहे फिक्र ऐं प्रैक्टिस जी कम्युनिज़म जी जेका आहे तारीख़ में इहा आहे थोरो असांजो माज़ी जे हिसाब सां ऐं केतिरो बि बयानु कंदासीं मुख़्तसिरनि हुनजो जेको हाल आहे मां अव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त हिन वक़्तु बि दुनिया में तक़रीबन 7-8 खनि सोशलिस्ट मुल्क आहिनि। मसइलन जीअं चाइना आहे अञा बि भारत खे सोशलिस्ट मुल्क चए थी पई। कंबोडिया, वियतनाम, लाओस आहिनि, उत्तर कोरिया आहे, क्यूबा। हिननि मुल्कनि खां सवाइ कोई ॿियो मुल्क पाण खे सोशलिस्ट जेका मुल्क क्लेम नथो करे। इन्हनि मुल्कनि में उनजी कम्युनिस्ट पार्टी जी जेका आहे गुमराह पार्टियूं आहिनि। ॿियनि हंधनि ते कनि हंधनि ते उन्हनि जी जेका मसइलन इंडिया में हिकु ॿिनि सूबनि में हुननि जी जेका कम्युनिस्टनि जी केरल आहे, त्रिपुरा आहे, ओलह बंगाल आहे, हिते हुननि जी जेका सूबाई हुकूमतूं अथनि। हाणे मंगोलिया में जेके इलेक्शन्स थियूं उनखे जेका आहे महीनो खनि मसइलो थींदो उते वरी कम्युनिस्ट पार्टी जेका आहे बस इक़्तिदार थी वई। पर असां जेकॾहिं हुनजे जेका आहे जेके बि सोशलिस्ट मुल्क हींअर पाण खे सोशलिस्ट चवनि था पिया उन्हनि जे कुझु अंदरूनी हालतुनि खे ॾिसंदासीं, उन्हनि जी माशरती हालतुनि खे ॾिसंदासीं त असांखे हिकिड़ो इन क़िस्म जो फिनोमिना नज़र न ईंदो जीअं अॻिते असांखे हिकिड़ो सोशलिस्ट माहौल मिलियो। मसइलन चाइना जेको वॾे में वॾो मुल्क आहे हुन में बरसर इक़्तिदार पार्टी जेका उहा त कम्युनिस्ट पार्टी, पर जेका माशी तरक़ी जेका थिए थी माशी तौर ते जेका बि जेका आहे या सनतकारी जेका बि थिए थी पई उनजो सॼो अंदाज़ जेको आहे उहो सरमाएदार आहे। उहो सोशलिस्ट क़िस्म जो जेको न आहे त हीअ असांखे जेको आहे सोशलिस्ट माशरे जी अदावत में असांखे मदद कंदी उन क़िस्म जी असांखे नज़र अचे थी पई। हुननि काफ़ी अहिड़ा पंहिंजा जेका अलाइक़ा ज़ोन्स ठाहिया थिया आहिनि जिते जेको हुननि जूं पंहिंजूं चाइनीज़ कंपनीज़ प्राइवेट नमूने सां जेका कमु कनि थियूं या वाक़ई उन्हनि जूं कंपनीज़ अची उते जेका सरमायाकारी कनि थियूं ऐं उन्हनि खे पंहिंजो सरमायो वापसि खणी वञनि, नफ़े वापसि खणी वञण जी पूरी इजाज़त आहे
उहा जाने कि सरमादाराना तरीक़े सां तरक़ी थिए थी पई, पर सोशलिस्ट तरीक़े जी जेका असांखे मैशत या माशरो जुड़ंदो नज़र अचे या तरक़ी कंदे नज़र अचे, उहा ॻाल्हि असांखे जेका नज़र में नथी अचे। नंबर 3 हाणे इन सॼे मामले में छा थो थिए, वध में वधि जेको नुक़सानु थिए थो पियो उहो थिए थो पियो चाइनीज़ हारे में। चाइना जो मां इन करे घणो ज़िक्र थो कयां पियो, हर वॾे में वॾो ताक़तवर सोशलिस्टनि जे हिसाब सां मुल्क जेको आहे उहो चाइना। घणे खां घणी जेका मुसीबत इन सॼे जेका आहे माशरती